नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे हवाले सां अक़ाइद जो बयानु हलियो पिए। उन में आलम आख़िरत जो अक़ीदो, मैदान महशर, क़यामत क़ाइमु थियण खां 40 सालनि खां पोइ ॿीहर सूर फूकियो वेंदो। पहिरीं सूर फूकियो वञण सां तमामु मख़लूक़ तबाह बर्बाद थी वेंदी, तमामु फ़रिश्ता बि मरी वेंदा। एतिरे क़दुरु जो इसराफ़ील अलैहिस्सलाम ते मौत तारी थी वेंदो ऐं अल्लाह तबारक व तआला इसराफ़ील अलैहिस्सलाम खे ज़िंदा करे ॿीहर सूर फूकण जो हुकुम फ़रमाईंदो। इन ॿीहर सूर जी आवाज़ सां तमामु मख़लूक़ ॿीहर जीअरी थी वेंदी ऐं इहा ज़मीन कंहिं ॿी ज़मीन सां बदिली वेंदी। मुअल क़बरुनि मां निकिरी मैदान महशर में जमा थियणु शुरू थी वेंदा। के बहितरीन क़िस्म जे सवारियुनि ते सवार हूंदा ऐं मैदान महशर में इन तरीक़े सां पहुचंदा। के डोड़ंदा डोड़ंदा पहुचंदा, के पंहिंजे मुंहं भर यानी गीसनि सां पहुचंदा घसिजी करे, ऐं तमामु माण्हू उन ॾींहुं उघाड़ हालत में हूंदा, अल्लाह पाक जे हुज़ूर में पेश हूंदा। हर माण्हू अकेलो हूंदो ऐं अवलीन ऐं आख़िरीन तमामु जा तमामु हिकिड़े मैदान में जमा हूंदा ऐं को उन ॾींहुं हाज़िरीअ खां मुस्तस्ना कोन थी सघंदो, बची कोन सघंदो ऐं सभु अल्लाह पाक जे हुज़ूर में सफ़ुनि में बीठा हूंदा। क़यामत जो उहो हिकु ॾींहुं 50,000 सालनि जो आहे। उन ॾींहुं सिजु मथे ते हूंदो, मथे जे वेझो हूंदो, जंहिंजी तपश ऐं गर्मीअ सां माण्हुनि जा दिमाग़ टहिकंदा पिया ऐं हर गुनहगार पंहिंजे गुनाहनि जे मुताबिक़ पघर में शल हूंदो ऐं माण्हू उन ॾींहुं मैदान में बुखिया उञा बीठा हूंदा। उन ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श खां सवाइ ॿियो को बि ॿी का छांव न हूंदी ऐं हर कंहिंखे पंहिंजी ओन लॻी पई हूंदी। माण्हू इंतिहाई परेशानीअ जे आलम में हूंदा। अल्लाह तबारक व तआला इंतिहाई ग़ज़ब ऐं गुस्से जी हालत में हूंदा। हिसाब किताब शुरू कोन थी रहियो हूंदो। मैदान महशर जी गर्मी, तपश ऐं उञ बुख जे करे उहा बर्दाश्त खां ॿाहिरि पई थींदी। इंसानु उतां भॼणु चाहींदो पर भॼी न सघंदो। कुझु चहिरा उन ॾींहुं तरो ताज़ा ऐं चमकंदड़ सफ़ेद हूंदा, उन्हनि ते अल्लाह पाक जी रहमत हूंदी ऐं कुझु चहिरा, कुझु मुंहं उन ॾींहुं यानी मुरझायल हूंदा, कारा हूंदा, उन्हनि ते अल्लाह जो ग़ज़ब ऐं गुस्सो हूंदो। उन ॾींहुं पाण में सभु ताल्लुकात ऐं रिश्तेदारियूं जेके आहिनि, दोस्तियूं ख़तमु थी वेंदियूं। हा, नेक माण्हुनि जा ताल्लुकात बरक़रार हूंदा ऐं उहे इन होलनाक ॾींहंनि में यानी उहो होलनाक ॾींहुं एॾो ख़तरनाक हूंदो जो ॿारनि खे पोड़ो करे छॾे। अहिड़े हालत में माण्हू बीठे बीठे हिकु अरसे ताईं जेको आहे सो बीठा हूंदा ऐं नेठि तंग थी करे सभु जमा थी करे ऐं सोचींदा त हाणे छा करियूं। पोइ उन्हनि खे अल्लाह पाक ई सुझाईंदो त तव्हां कंहिंखां सिफ़ारिश करायो। पोइ सिफ़ारिश जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थींदा ऐं दरख़्वास्त कंदा त तव्हां अल्लाह ताला जे हुज़ूर में हिसाब किताब शुरू थियण जी सिफ़ारिश करियो। उहे हज़रत नूह अलैहिस्सलाम ॾे मोकिले छॾींदा। हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरफ़ मोकिलींदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फ़रमाईंदा त तव्हां इन कम जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि वञो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि मोकिलींदा ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम फ़रमाईंदा त तव्हां इन ॻाल्हि जे लाइ हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में वञो। अॼु उहे ई इहो कमु कंदा। तमामु मख़लूक़ जमा थी करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थींदी ऐं सिफ़ारिश जी शिफ़ात जी दरख़्वास्त कंदी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दरख़्वास्त खे क़बूल फ़रमाए करे अल्लाह ताला जे हुज़ूर में सजदो फ़रमाईंदा। अल्लाह ताला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारिश खे क़बूल फ़रमाईंदो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन सिफ़ारिश खे शिफ़ात कुबरा चयो वञे थो ऐं इन मक़ाम ऐं मर्तबे ते फ़ाइज़ थियण खे मक़ाम महमूद चइजे थो ऐं इहो मक़ाम सिर्फ़ु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ई अता थियो आहे। उन खां पोइ माण्हुनि जो हिसाब किताब शुरू थी वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत ऐं उन जी तैयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ करो।
یا ارحم الراحمین یا ارحم الراحمین یا ارحم الراحمین یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام اللہم صلی علی سیدنا محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید اللہم بارک علی محمد وعلی آل محمد کما بارکت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید ربنا ظلمنا انفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم إنا نسألك من الخير كله عاجله وآجله ما علمنا منه وما لم نعلم ونعوذ بك من الشر كله عاجله وآجله ما علمنا منه وما لم نعلم ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم ونعوذ بك من الشر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سبحانك اللهم وبحمدك ونشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم آمين آمين